पिया सिंध पुलिस में बदलियूं ऐं मुक़ररियूं कई वई वाक़िअनि ख़ैरपुर मां डॉक्टर समीउल्लाह सुमरो बदली करे एसएसपी बदीन मुक़रर कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया त कमर साजिस्काणी खे बदीन मां रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। साजिद सदज़ोई एसएसपी ठठो मुक़रर कयो वियो जॾहिं त फारूक अहमद विचाराणी खे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया त सिंध पुलिस में बदलियूं ऐं मुक़ररियूं कई वई आहिनि। ख़ैरपुर मां डॉक्टर समीउल्लाह सुमरो बदली करे एसएसपी बदीन मुक़रर कयो वियो आहे। कमर साजिस्काणी खे बदीन मां रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। साजिद सदज़ोई एसएसपी ठठो मुक़रर कयो वियो जॾहिं त फारूक अहमद विचाराणी खे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध पुलिस में बदलियूं ऐं मुक़ररियूं कई वई आहिनि। ख़ैरपुर मां डॉक्टर समीउल्लाह सुमरो बदली करे एसएसपी बदीन मुक़रर कयो वियो आहे। साजिद सदज़ोई एसएसपी ठठो मुक़रर कयो वियो जॾहिं त फारूक अहमद विचाराणी खे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध पुलिस में बदलियूं ऐं मुक़ररियूं कई वई आहिनि। ख़ैरपुर मां डॉक्टर समीउल्लाह सुमरो बदली करे एसएसपी बदीन मुक़रर कयो वियो।